लॻे थो हिते केर बि कोन्हे ऐं मूंखे उन्हीअ बि ॾाढी लॻी आहे। ॾिस पाणी आहे। पाणी? हा ॾिसां थो। केर आयो तव्हां? प्यार जी शादी करण लाइ घरां भॼी निकिता आहियो छा? न न ईअं न आहे। त पोइ छा आहे? ॻाल्हि हीअ आहे त इहा ॻाल्हि आहे। पोइ आउं तो ते एतबार कीअं करियां? हिकु मर्द खे ॿिए मर्द जी ॻाल्हि ते एतबार करणु घुरिजे। जेकॾहिं तोखे एतबार नथो अचे त तूं जांच करे ॾिस। चंगेज़ खान मरी चुको आहे ऐं उन्हनि जो पुटु चनेसर खान असांजे पोयां आहे। उहो असांखे ॻोल्हे रहियो आहे। इहा त मूंखे ख़बर पइजी चुकी आहे त चंगेज़ खान मरी चुको आहे, पर उनखे के मारियो आहे उनजी ख़बर न आहे। जेकॾहिं इहो कमु तो कयो आहे त पोइ मुंहिंजो तोखे सलाम आहे। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पनाह ॾिनी। अदी के मज़लूम खे पनाह ॾियण असां सिंधियुनि जी सकाफ़त आहे। तव्हां त वरी बि मुंहिंजे दुश्मन जा दुश्मन आहियो। चंगेज़ खान मुंहिंजो खानदान तबाह करे छॾियो। मूं हिकु ई वक़्तु 5 लाश दफ़न कया हुआ। 5 लाश। दिलि में इंतकाम जी बाहि ॿरंदी रही, पर मौक़ो न मिलियो। अॼु हुनजी मौत जो ॿुधी हीअं ते थधो छंडो लॻो आहे। जेको मां न करे सघियुसि वो अवां करे ॾेखारियो। अदा सबरा तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं असांखे पनाह ॾिनी। असां चंगेज़ खान खे त मारियो आहे, पर उनजो पुटु अञा ज़िंदा आहे। उहो बि एतिरो ई ज़ालिम आहे जेतिरो चंगेज़ खान हो। हा सरवेच, नांग जो बचो नांग ई हूंदो आहे। जेसी ताईं चनेसर ज़िंदा आहे ज़ुल्म ख़त्म न थींदो। सच तो चई अता। चनेसर भी सफ़ा पी वांगुरु ज़ालिम आहे। हू असांजी खून जो प्यासो आहे। हुननि जा माण्हू असांखे कुतनि वांगुरु ॻोल्हे रहिया आहिनि। इन जो मतिलबु त चनेसर मां जान छॾाइणी पवंदी। उन जे मरण सां सॼे ॻोठ जो ॾचो ख़त्म थी वेंदो। हा, असांजो इंतकाम तॾहिं पूरो थींदो। त पोइ असां गॾिजी इंतकाम वठंदासीं। इंतकाम बि अहिड़ो जेको दुनिया ॾिसंदी। सर्वेचर, बाबा जी का ख़बर चार वठ। अलाए किथे आहे। ठीकु आहे सभागी, असां वञूं।
जल्दी कर ॿुधाए सर्वेच किथे आ मूंखे का बि ख़बर न आहे वॾेरा जे ख़बर बि हुजे हा त पोइ बि तोखे न ॿुधायां तोखे सब ख़बर आहे पोढ़ा ॿुधाए न त बूटू बूटू करे छॾंदोमांइ मूंखे का बि ख़बर न आहे त सर्वेच किथे आहे जे ख़बर बि हुजे हा पोइ बि तोखे न ॿुधायां वॾेरा चुप एक लफ़्ज़ बि न चुप कर न त साह कढी छॾंदोमांइ साह कढण वारो मुंहिंजो मालिक आहे तूं छा साह कढंदे वॾेरा बकवास बंद कर कमीना वॾेरा तूं केतिरो ज़ुल्म कर पोइ बि तूं नाकाम वेंदे वॾेरा नाकाम वेंदे सर्वेच तो ते केरु बणिजी टुटंदो तुंहिंजी ज़ुल्म जी नगरीअ खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदो वॾेरा बर्बाद करे छॾींदो बकवास बंद कर पोड़ा अरे मरण जे घड़ीअ ताईं अची पहुतोई पोइ बि नथो मुड़ी हा जंहिं ॻोठ जा पोड़ा केॾा बहादुर आहिनि त उन ॻोठ जा जवान केतिरा बहादुर हूंदा वॾेरा सर्वेस तुंहिंजे लाइ मौत बणिजींदो मौत मुंहिंजो डंगियल पाणी पिनाए घुरंदो पाणी पिन ऐं तूं वरी कहिड़े बाग जी मूरी आहीं पोड़ा सरखान केर आहीं तूं ऐं हिते छो आयो आहीं ईअं ई सम्झ तो जो दोस्त आहियां तोखे ॿुधाइण आयो आहियां त सर्वेच किथे आहे त पोइ ॿुधाए न किथे लिकल आहे ॿुधाई दोस्त इनाम केतिरो मिलंदो 1 लख 2 लख 5 लख 10 लख जेतिरो घुरंदे ओतिरो ॾींदोसि पर जल्दी ॿुधाए सर्वेच किथे आहे जल्दी ॿुधाए न यार जो हिकु ॿियो शर्त आहे त पोइ जल्दी ॿुधाए कहिड़ो शर्त ॿुधाई दोस्त पर हिननि जे साम्हूं न थोरो साइड ते हल त पोइ ठीकु आहे अचे त हलूं अॼु तोखे पंहिंजे औताद ते एतिरो बेवस ॾिसी करे ॾाढो मज़ो आयो ॾाढो तूं ग़रीबनि ऐं मिसकिननि ते ज़ुल्म करे पाण खे फन खान थो सम्झे पर अॼु तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे राम ऐं करम ते आहे पर अॼु तोखे सबक़ सेखारींदुसि त ग़रीबनि ऐं मिसकिननि ते ज़ुल्म करण जो अंजाम छा हूंदो आहे सर्वेच ॾिस ॾिस के मां बाहूं तो बधाए जुल्म तो तसा बाबे कयो यार मूं तो कोन कयो न दिस सर्वेच अब तो बाहूं तो बधा माफ कर सर्वेच बाबा बाबा वासा जुल्म कयो ए तो बाबा के मारियो मूं तो कुछ ना आए कयो न मूं छा कयो बाबा तुझी ज़बान ते इस बार की कया मां तो कसम खणण तैयार आया वधिक खून खराब हो यो सुठो ना है सर्वेच मुड़ी सर्वेच इस वो पांची जंग जे की आए वो कबाली जेड़न में बदल जी यार तू मुखे मारिंदे ऐ मुजा मानू तोखे मारिंदा इस यार मुड़ी वे ऐ यो जेड़ो सालन ताई हलंदो पुट माफ करे छडेस छड जेड़े के चाचा मुखे इन जे गाल ते यकीन ना है जे कदे पांची ज़बान ता फ्री वे ता मुझे अज़ाब का बची न सकंदे
ये